मटियारी ज़िले अंदर सिंधु दरिया में पानी के वहिकरनि में तेज़ी सबब FM बचाव बंधन ते पानी जो दबाव वधी वियो। बचाव बंधन जो कम मुकम्मल न कराइण ते अवाम में ख़ौफ़ छायल। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जीअं त तव्हांखे आगाही ॾींदो हलां त मटियारी ज़िले अंदरि सिंधु दरिया में पाणी वहिकरनि में तेज़ी अची वई आहे। SM बचाव बंधन ते पाणी जो दबाव तमामु घणो वधंदड़ आहे। वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बंधन जो कमु मुकमल न कराइण ते अवाम में ख़ौफ़ छायल आहे ऐं आफ़ीसर आराम सां पंहिंजे बंगलनि में सुतल आहिनि। मटियारी ज़िले अंदरि हाला पुराणा भाणोड़ ॿियनि कचे वारनि इलाइक़नि में ताज़नि बरसातुनि खां पोइ पाणी जी सतह तमामु वधी वई आहे, जंहिं सबबु कचे वारनि इलाइक़नि में ग़रीब हारियुनि जा पोखियल कोण बसरनि जो बिज गुआरे मकाई ऐं ॿिया फसल पाणी हेठि अची विया आहिनि, जंहिं करे उतां जे रहवासी हारियुनि ज़मींदारनि खे किरोड़े रुपयनि जो नुक़सानु थियण जो ख़दशो आहे। लॾ जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। माण्हुनि जो माल ढगियूं बकरियूं मेहूं ऐं ॿियो चुपायो माल पिणु दरिया में ॿुॾी मरणु लॻो आहे। सिंध सरकारी मटियारी ज़िले इंतिज़ामिया पारां मुतासिर थियल माण्हुनि जी कंहिं बि क़िस्म जी वाहर न पई कई वञे। SM बचाव बंधन ते लांडियुनि जी जॻह ते सिर्फ़ु टेंट ॾिना पिया वञे। उन हिकिड़े टेंट में सिर्फ़ु हिकु खट ई अची सघे थी ऐं अमलो बि पूरो न पियो ॾिनो वञे। SM बचाव बंधन ते थोरी थोरी मिटी विझी आवाम खे बेवकूफ़ बनाए पियो वञे। महिरबानी फिदा हुसैन तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।